अहम ख़बर मां दादू खां दादू पुलिस मुक़ाबले दौरान SSP इरफान अली समो ॾोहारनि जो घेरो तंग करे छॾियो आहे। पुलिस जे मुबैना मुक़ाबले दौरान बशीर उर्फ़ बशो चांडियो मारिजी वियो आहे। पुलिस मुक़ाबले दौरान जाबदार रजब मल्हा ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मी कब्ज़े मां संदसि 2 TT पिस्टल ऐं गोलियूं हथ कयूं वियूं आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल जाबदार मुख़्तलिफ़ ॾोहनि में घुरिबल हुयो। 2 जाबदार फ़रार थी विया आहिनि। अहम ख़बर मां ॾियूं पिया दादू में SSP इरफान अली समो ॾोहारनि जो घेरो तंग करे छॾियो आहे। पुलिस जे मुबैना मुक़ाबले दौरान बशीर उर्फ़ बशू चांडियो मारिजी वियो आहे। पुलिस मुक़ाबले दौरान जाबदार रजब मल्हा ज़ख़्मी थी पियो आहे। संदन कब्ज़े मां 2 TT पिस्टल ऐं गोलियूं हथ कयूं वियूं आहिनि। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल जाबदार मुख़्तलिफ़ ॾोहनि में घुरिबल हुयो। 2 जाबदार फ़रार थी विया। अवां खे आगाह कयूं पिया। दादू में SSP इरफान अली समो ॾोहारनि जो घेरो तंग करे छॾियो आहे। पुलिस जे मुबैना मुक़ाबले दौरान बशीर उर्फ़ बशू चांडियो मारिजी वियो आहे। पुलिस मुक़ाबले दौरान जाबदार रजब मल्हा ज़ख़्मी थी पियो आहे। संदसि कब्ज़े मां 2 TT पिस्टल ऐं गोलियूं हथ कयूं वियूं आहिनि। जिनासीन दादू में SSP इरफान समो ॾोहरनि जो घेरो तंग करे छॾियो आहे। पुलिस जी मुबैना मुक़ाबले दौरान बशीर उर्फ़ बशू चांडियो मारिजी वियो। दादू खां द TV न्यूज़ जो रिपोर्टर गोस जतिया लाइन ते मौजूद आहे। जी गोस, कहिड़ा तफ़सील आहिनि हवाले सां? जी, दादू में पुलिस ऐं ॾोहार जे विच में मुक़ाबलो थियो आहे। पुलिस जी दावा मूजिब त ॾोहारी जेके आहे B सेक्शन थाणे जी हद में ॾोह जे इरादे सां बीठा त उते गश्ती पुलिस ऐं ॾोहारनि जे विच में मुक़ाबलो थियो आहे। उन मुक़ाबले दौरान 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में बशीर उर्फ़ बशू चांडियो ऐं रजब मल्हा, जिन खे इलाज लाइ सिविल अस्पताल दादू आंदो वियो, जिते बशीर उर्फ़ बशू चांडियो जेको आहे इलाज दौरान ऐं सिविल अस्पताल दादू में फोत थी वियो आहे। जॾहिं त रजब मल्हा ज़ख़्मी हालत में सिविल अस्पताल में मौजूद आहे। ॿिए तरफ़ SSP दादू इरफान अली समो जो चवणु आहे त इन्हनि ते मुख़्तलिफ़ केस हुआ ऐं मुख़्तलिफ़ थाणनि में इहे घुरिबल हुआ ऐं उन्हनि सां असांजो मुक़ाबलो थियो आहे। जी, ऐं हिन वक़्तु बशीर उर्फ़ बशू चांडियो जो जेको आहे लाश जेको आहे हिन वक़्तु अञा ताईं सिविल अस्पताल में मौजूदु आहे, जेको वारसनि जे इंतज़ार में आहे, पर उहे अञा ताईं पहुता न आहिनि। जॾहिं त पुलिस जो सिविल अस्पताल में लाश जे मथां सख़्तु पहिरो बि मौजूदु आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।